बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौज़िज़ हाज़रीन, हाशिम भट्टीअ पारां अस्सलामु अलैकुम। कलसूम मेमून कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन्हे। हीअ उहा वाहिद शख़्सियत आहे जेका न सिर्फ़ कराची शहर में बल्कि कराची शहर खां जेके बि असांजा ॿिया शहर आहिनि जिते फ़नकार सलाहियत कंहिं बि माण्हू में अगरि ॾिसे थी त उते वञी पहुचे थी ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो मख़सूस चैनल जेको आहे उन लाइ हू वर्क करे पई। असां सभिनि जो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त असां इन ख़ातून जी इन हवाले सां हिन जी हौसला अफ़ज़ाई कयूं त हीअ हिकिड़ी ख़ातून थी करे, औरत थी करे, सिंधियाणी थी करे जेको अकेले सिर मर्दनि जे मुआशिरे में पाण निकिरी थी पवे ऐं जेको आहे सो उन्हनि खां मुख़्तलिफ़ इंटरव्यू करे ऐं असां ताईं उन्हनि शख़्सियतुनि जे बारे में हिकिड़ी ॼाण पहुचाए थी। सो हिन जो चैनल जेको आहे मां त पहिरियों पंहिंजे जेके बि हल्के जा दोस्त आहिनि उनखे गुज़ारिश कंदुमि त उहे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट्स ॾियनि ऐं वधि में वधि जेको आहे सो हौसला अफ़ज़ाई कनि कलसूम मेमून जे लाइ। कलसूम मेमून अक्सर खोड़ साथरा जेके अदाकार आहिनि, सदाकार आहिनि, गुलूकार आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शोबाए फ़िक्र सां जेके तालुक़ रखनि था उन्हनि जा खोड़ सारा इंटरव्यू कया आहिनि। पर अॼु कलसूम मेमून जी ख़्वाहिश ते त हाशिम भट्टी तव्हां रेडियो पाकिस्तान जा हिकिड़ा कंपेयर बि आहियो, अदाकार बि आहियो, अॼु तव्हां मुंहिंजो इंटरव्यू कयो। सो मां केतिरे क़दुरु इंटरव्यू वठण में कामयाबु थियां थो इहा त ख़बर पवंदी तॾहिं जॾहिं तव्हांजी राय, तव्हांजा कमेंट्स असां वटि पहुचंदा। सभ खां पहिरियों मां हाणे ईअं कीअं चवां त कलसूम जो पंहिंजो चैनल ऐं मां उनखे भलीकार चवां। सो उनखे भलीकार चवंदे पंहिंजे ई चैनल में मां सभ खां पहिरियों उनजो शुक्रगुज़ार आहियां जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ऐं मूंखे इहो एज़ाज़ु बख़्शियो आहे त तव्हां अॼु मुंहिंजो इंटरव्यू कयो। कलसूम मेमून साहिबा कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह करम ठीक ठाक। असुल बुनियादी तव्हां किथां जा, शहर तव्हांजो कहिड़ो आहे? असां असल भिटशा जा आहियूं। भिटशा जी माशाअल्लाह, भिटशा जा ऐं भिटाई सरकार शायदि तव्हां जहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो आहे त पखी सभु न हंज के माण्हूअ मंझि अचे बू ॿार जी। ऐं तव्हां मां जेका बहारी, तव्हां मां जेका असांखे करारी मिले थी उहो तव्हांजे लफ़्ज़नि में हिकिड़ो जादू आहे, हिकिड़ो आवाज़ में हिकिड़ो अजीब तरन्नुम आहे जंहिंजे वसीले तव्हां पंहिंजो पैगाम, पंहिंजो आवाज़ मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पहुचायो था ऐं पंहिंजी हिकिड़ी अलॻि पंहिंजी ज़िंदगी जेको आहे गुज़ारियो। हर मर्द जी बि, हर औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे ऐं नियाणियूं त अमानत हूंदियूं आहिनि कंहिं ॿिए घर जूं। असां सभु तव्हांजे लाइ दुआगू आहियूं। कीअं शौक़ु थियो तव्हांखे त मां पंहिंजो हिकिड़ो चैनल खोलियां? छा तव्हांखे ॿिए हंधि का एतिरी पज़ीराई न मिली जो मायूस थी वियो तव्हां हिन सोसाइटी मां, मुआशिरे मां, रेडियो तां, टीवी तां, मुख़्तलिफ़ चैनलनि तां, माण्हुनि तां दिलि बर्दाश्ता थी करे तव्हां चयो त हाणे मूंखे पाण पंहिंजी हिमत करे अॻिते वधिणो आहे? असल ख़बर अथव छा आहे, पहिरीं मूं स्टार्ट कयो मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न खेल खेल में का शइ कोन थी वेंदी आहे, रांदि रांदि में सिंधी में जीअं चइजे त बसि मूं हिकिड़ो कुकिंग जो चैनल स्टार्ट कयो। कुकिंग जो स्टार्ट कयो त सर सोराब मुंहिंजो ॾिसंदो हुओ चैनल, मतिलबु सोराब सुमरो साहिबु वॾो नालो आहे सिंधी मीडिया उहो ॾिसंदो हुओ। हेसि ताईं पहुचाइण अगरि ॾिसजे त उनजो हथु वॾो आहे माशाअल्लाह। उन मुंहिंजो ॾिठो चैनल, उन खां पोइ मतिलबु उन्हनि जी उहो ख़ाला जेका आहे उहा असांजे पड़ोस में ई रहंदी आहे त उन्हनि जो अचणु थियो त उहे असां ॾे आया घर ऐं उन चयो ॾिसो कुलसूम तव्हां एतिरो टैलेंट आहे तव्हां में, छो जो आउं हिजाब पाए ऐं उन खां पोइ कुकिंग वग़ैरह कंदी हुयसि, बाय फेस मां न ईंदी हुयसि। अच्छा, कुकिंग जो बाक़ाइदे तव्हांखे को कोर्स थियल आहे या पंहिंजे वॾड़नि मां, अमड़नि मां, भेनरुनि मां, मासनि मां का जीअं सिखिया वठिबी आहे या बाक़ाइदे तव्हां ट्रेनिंग हासिलु कई आहे या मुख़्तलिफ़ जेके इदारा बि थियनि था जीअं ब्यूटिशियन्स जा या कुकिंग्स जा त तव्हां बाक़ाइदे उनजो कोर्स कयो आहे? पहिरीं त मूंखे शौक़ु हूंदो हुओ इलाही, पोइ मूं सोचियो त कुकिंग जो कोर्स कजे जी। त पोइ मूं 2 साल पूरो प्रॉपर सिखियो, हर शइ, हर क़िस्म जी कुकिंग मतिलबु मूंखे ईंदी आहे। पोइ सोचियो त चैनल ते मतिलबु कंदसि त काफ़ी अॻिते वधंदो, पर उहा ॻाल्हि न मिली मूंखे। त पोइ वरी सर सोराब आयो, उन चयो तव्हां हीअं कयो चैनल ॿियो खोलियो ऐं उन खां पोइ आउं चैनल खोलियां थो हींअर कुकिंग जो, तव्हां उते अचो, 1-2 प्रोग्राम उते कयो, तव्हांखे कुझु ॼाण बि मिली वेंदी मूंखां ऐं कुझु मूंखां सिखण लाइ बि मिली वेंदो। उन मुंहिंजे माइटनि खे इलाही चयो, छो जो इजाज़त हुई कोन, सिंधियुनि में तव्हांखे ख़बर आहे न त न्याणी खे कोन छॾींदा आहिनि। पोइ हाणे कीअं करे हुन इजाज़त वरिती, उन खां पोइ उनजा मूं 4 शो कया, इलाही सुठा थी विया, उन्हनि जी फैमिली में ई कया, इलाही मज़ो आयो, इलाही सुठो लॻो। उन खां पोइ बसि सम्झि स्टार्ट मुंहिंजी थी वई, पोइ बसि अची वियमि माशाअल्लाह। हाणे उहो कुकिंग्स जो सिलसिलो तव्हांजो चैनल ते जारी आहे या वरी पोइ तव्हां
इंटरव्यू वारे सिलसिले ॾे कीअं अची वियो? पोइ बसि मुंहिंजी दिलि चयो त असांजा सिंधी न सिर्फ़ु मर्द बल्कि असांजूं सिंधियाणियूं जंहिंमें खोड़ साथरा असां नाला बि खणी सघूं था, सियासत जे हवाले सां, पायलट जे हवाले सां, फ़ौज जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे हवाले सां खोड़ असांजा सिंधी जेके आहिनि उहे माशाअल्लाह टैलेंट रखनि था, ॼाण रखनि था। अॼुकल्ह जे गूगल जे दौर में, इंटरनेट जे दौर में जेतिरा असांजा सिंधी, पर हाणे बदकिस्मती सां इहो आहे, तव्हां एतिरो चई सघो था त सिंधियुनि वटि टैलेंट आहे पर मौक़ा नथा मिलनि। उन्हनि खे टैलेंट जी ॻाल्हि नथी कयां, उहो त माशाअल्लाह भरियो पियो आहे, उहो आहे, लाज़मी आहे, ख़बर आहे मूंखे, पर मूं मतिलबु इहो चयो त साम्हूं कोन था अचनि। ॾिस, मुंहिंजी हुई त आउं अॻियां ईंदसि, मूंखे ॾिसी 4 छोकिरियूं ॿियूं बि ईंदियूं न। अच्छा, इन हवाले सां तव्हां माना पैगाम ॾियणु चाहियो था? मूं चाहियो त आउं निकिरी सघां थी त तव्हां बि निकिरी सघो था। इलाही छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि जेके मूंखे मिलंदियूं आहिनि, आउं ॻोठु वेंदी आहियां, असांजो सांगड़ शहर आहे, उते इलाही छोकिरियूं अहिड़ियूं आहिनि, उन्हनि खे शौक़ु काफ़ी आहे पर उन्हनि खे इजाज़त कोन्हे। हाणे बि जेकर आउं आई आहियां त दुनिया वॾियूं ॻाल्हियूं कंदी आहे, ज़ाहिर आहे अॻियां मुंहिंजे अॻियां हूंदा आहिनि न, आउं चवंदी मुंहिंजे अॻियां ॻाल्हियूं कनि त ख़बर बि पवे, पर पुटु तव्हांखे ख़बर आहे दुनिया जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। सो इन करे आउं निकिती हुअसि त भला मूंखे ॾिसी का छोकिरी मतिलबु निकिरी सघे त बहितर आहे। कलसूम, तव्हांजी ॻाल्हि खे मां अॻिते वधायां त मूं बि खोड़ पंहिंजो फ़नकाराऊं फ़नकारनि जा जॾहिं इंटरव्यू कंदो आहियां, ख़ासि तौरु जॾहिं फीमेल, त इहो त ज़रूरु आहे त उन्हनि खे रुकावटूं बि अचनि थियूं, घर में बि आहिनि त अज़ीज़ो अकारब जूं ख़ानदान में बि रुकावटूं अचनि थियूं, पर उन रुकावटुनि खे ॿुधी अणॿुधी करे हू पंहिंजे अॻिते मंज़िल ते जॾहिं पंहिंजी नज़र रखनि था त उन्हनि जॾहिं कामयाबी माणी आहे त यकीन कयो उहे ई मुख़ालिफ़ घर वारा हुजनि या ख़ानदान वारा हुजनि त फ़ख़्रिया चवंदा आहिनि, हू ॾिसो उहो फलाणे टीवी वारी जिते असां तनक़ीद या टोक कंदा हुआसीं, उहे सेल्फी कढाइण ते, ऑटोग्राफ वठण ते, दावत करण ते मजबूर थी वेंदा आहिनि। सो मुंहिंजी बि तव्हां सां इहा दुआ आहे त छो जो जॾहिं बि गाॾी स्पीड सां रोड ते हलंदी आहे त मुख़्तलिफ़ स्पीड ब्रेकर ज़रूरु लॻल हूंदा आहिनि। स्पीड ब्रेकर जे करे पंहिंजी गाॾी जी स्पीड खे न मारियो, पंहिंजे शौक़ खे, पंहिंजी जेका तव्हांजी मंज़िल आहे उनखे माणण जे लाइ इहे रुकावटूं जेके आहिनि इहे हक़ीक़त में ताक़त पैदा कंदियूं आहिनि। तनक़ीद न हूंदी, रुकावट न हूंदी ऐं असां उन्हनि खे ॿुधी त पोइ त घर में वेझी वेंदासीं ऐं अॻिलनि माण्हुनि जो बि इहो ख़्वाबु आहे, ख़्वाहिश आहे त कलसूम अॻिते न वधे। ऐं तव्हांखे हिमत थो ॾियां, मां तव्हांखे शाबाश थो ॾियां, छो जो बेसिकली मां हिकिड़ो उस्ताद बि आहियां त जॾहिं असां ॿार जा हिकिड़ा सुठा अखर ॾिसंदा आहियूं त पोइ उनखे एक्सीलेंट, वेरी गुड ऐं स्टार ॾींदा आहियूं। सिर्फ़ु इन ख़्याल सां ॾींदा आहियूं त हुनजो हौसलो वधे। सो मां तव्हांजो हौसलो वधाइण जे लाइ इहो चवंदुमि त न कनि माण्हू कमेंट्स, न कनि लाइक, न निकिरनि असांजूं छोकिरियूं वग़ैरह, पर असां पंहिंजे कम खे न छॾींदासीं। ठीकु आहे, असांखे अॻिते वधिणो आहे, असांखे पंहिंजो पैगाम पहुचाइणो आहे। थी सघे थो त तव्हां जे ई इन पैगाम सां, तव्हांजे इन चैनल सां जेके असांजूं भेनरियूं अदिड़ियूं जेके घर में महदूद आहिनि उन्हनि खे ही प्लेटफॉर्म आहे त भई तव्हां पंहिंजा चैनल खोले, तव्हां पंहिंजी कुकिंग्स हुजनि, कंपेयरिंग हुजे, तव्हां में जेका लिकियलु टैलेंट आहे उनखे उजागर कयो। को न को टिप्स जेके आहिनि, का न का नसीहत, का अखाणी, का कहाणी अगरि वेही पंहिंजे चैनल ते असां माण्हुनि ताईं उहो पैगाम पहुचायूं त असां अॻिते बि निकिरी वेंदासीं ऐं अॻिले खे बि इन ख़्याल सां फ़ाइदो पवंदो त शायदि मेरी बात तेरे दिलि में उतर जाए ऐं उनजी ॻाल्हि जेका असराइती थींदी। सो तव्हां मायूस न थियो त जेको आहे सो छोकिरियूं निकिरनि कोन थियूं, अलाह करे निकिरंदियूं। जॾहिं प्लेटफॉर्म उन्हनि खे मुहैया थींदो त उहो ज़रूरु निकिरंदियूं। तव्हां खां सुवालु इहो आहे त मुख़्तलिफ़ टीवी ड्रामनि में का ऑफर को करैक्टर जे हवाले सां का थी हुजे, या सोहराब सूमरो माशाअल्लाह न सिर्फ़ु हिकिड़ो एक्टर आहे, कॉमेडियन आहे, बल्कि हू डायरेक्टर बि आहे, त हुन कॾहिं तव्हांखे ऑफर कोन कई त मुंहिंजे चैनल ते अचो, मुंहिंजे प्रोग्रामनि में एज़ ए होस्ट या एज़ ए को किरदारु वग़ैरह कयो? न, होस्टिंग जे लाइ त अहिड़ो कोन चयो अथसि। इंटरव्यू वग़ैरह थींदो आहे त चवंदो आहे, मूंखे काफ़ी चवंदो आहे त तव्हां अचो जी, पर बसि इहा मुंहिंजी आहे जो आउं पहुची न सघंदी आहियां। उहो त इलाही पियो चवंदो आहे, इलाही मुंहिंजो साथ ॾिनो अथसि, जेका वेसी ताईं आहियां ऐं उन जे करे ई आहियां। चवंदो इलाही आहे पर सर जे अॻियां ख़बर आहे त उन जे अॻियां ईंदी आहियां न, उन जे अॻियां ॻाल्हाए न सघंदी आहियां। ऐं मां सोहराब जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, ऐं कलसूम बि वेठी आहे त सोहराब मुंहिंजो ईअं सम्झो त नंढपण बि चवां त ग़लति न थींदो। उहा आचर घिटी, उहो सखर, उहो इलेक्ट्रिक जो दुकानु ऐं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते मूंसां गॾु खोड़ सारा हुन ड्रामा बि कया आहिनि। ऐं जॾहिं हिनखे शौक़ु थियो, कराची में आयो, सादा सूदी तबियत में, थेलो कुल्हे ते, कॾहिं हुन दोस्त वटि, कॾहिं हुन दोस्त वटि, त हाणे मूंखे इहो ॿुधाइण जो हवालो तव्हांखे इन करे थो ॾियां त हुन बि तकलीफ़ूं सठियूं,
गर्मियूं सर्दियूं दोस्तनि वटि ऐं अॼु न सिर्फ़ु कराची पूरो सिंध पाकिस्तान ॾे परॾे ताईं अलाह करे हुनजी इज़त आहे ऐं असां जहिड़ा दोस्त बि फ़ख़ुरु कयूं था त सोराब असांजो दोस्त आहे ऐं सोराब हमेशह इनकरेज कयो आहे असांजी हिन फील्ड में। कलसूम ईअं बि थींदो आहे त पेर कढण वारा इलाही हूंदा आहिनि, मुख़ालिफ़ जेके आहिनि उहे असांखे इलाही मिली वेंदा आहिनि, पर जेके हौसलो ॾियनि, जेके अॻिते वधाइनि। ऐं मूं पाण रेडियो पाकिस्तान ते खोड़ साथरा मेल फीमेल इंट्रोड्यूस कराया आहिनि जेके अॼु हिकिड़े सुठे मक़ाम ते आहिनि। उन्हनि में ज़ुल्फ़कार बुर्दी हिकिड़ो वॾो नालो आहे असांजी सिंधी मीडिया जो, उहो बि अॼुकल्ह ॾिसो त जेको छायल आहे उनखे रेडियो ते मूं इंट्रोड्यूस करायो। ऐं ठीकु आहे, हर इंसानु पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कंदो आहे, असां मुख़ालिफ़ छो कयूं। मां कॾहिं कलसूम जी जॻह न वठी सघंदुमि, कलसूम कॾहिं मुंहिंजी जॻह न वठी सघंदी। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे थो ऐं उन्हनि खे उहो कमु करणु ॾिनो वञे त वधीक बहितरु आहे। गवर्नमेंट जॉब जे लाइ का प्राइवेट जॉब तव्हां अप्लाई किथे सवाइ हिन चैनल जे माना ॿियूं का मसरूफ़ियत तव्हांजी? न बसि इहो ई आहे, इहो वॾो कमु आहे। कमु त आहे बाक़ाइदे, हीउ हेॾो सारो रिकॉर्ड करणु, उनखे एडिट करणु, उनजो वॉइस ठाहिणु, उनखे मतिलबु वरी यूट्यूब ते अपलोड करणु, माण्हुनि ताईं उनजो इंतज़ारु कयो। छा था सम्झो त हिन चैनल मां उहा पज़ीराई मिले थी? छो जो माण्हुनि सां त तव्हांखे शिकवा घणी तव्हांखे आहे। हाणे चैनल जे हवाले सां ॿुधायो। ज़ाहिर मिले थी, दुनिया हले पई, तव्हांखे ख़बर आहे, काफ़ी कुझु थिए थो। मूंखे अलाह करे मां इहा फ़ख़्रिया थो चवां, मुंहं ते तव्हांजी ख़ुशामद कोन थो अचे। मां जॾहिं तव्हांजा, छो जो जॾहिं मुंहिंजी तव्हां सां कोन हुई सलाम दुआ, हिते इतफ़ाक़िया मुंहिंजो कराची बि अचणु थियो आहे ऐं तव्हां सां राब्तो बि थी वियो, त मां तव्हांजा खोड़ सारा इंटरव्यू जंहिंमें रसूल बख़्श डायरी साहिब जो ऐं असद कुरैशी साहिब जो ऐं मूंखे घणा नाला हाणे ज़हन ते कोन था अचनि, हेॾनि वॾा लीजेंड्स अदाकारनि जो तव्हां अदा जेके आहिनि उहे इंटरव्यूज़ कया आहिनि। केॾी फ़ख़्र जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं मां सम्झां थो त माण्हुनि बि तव्हांखे उहा ई मोट ॾिनी हूंदी। सर सोराब जे अॻियां उन जे अॻियां न, छो इन्हनि जी शिकिलियूं अहिड़ी भवाइतियूं न, ॾिसो न, जॾहिं तव्हां उन्हनि जे पाण लड़ी वञो था, उन्हनि जो इंटरव्यू कयो था, हक़ीक़त में एतिराम त तव्हां था कयो ऐं इहा तव्हांखे शाबाश आहे। ऐं ॿिया जॾहिं तव्हांखे वक़्तु ॾियनि था, तव्हांखे इंटरव्यू ॾियनि था, त यकीनन उहे बि तव्हांजो एतिराम कनि था। तो कॉन्फिडेंस जेको आहे उहो हक़ीक़त में असांखे रेडियो पाकिस्तान ॾिनो। ख़ुदि सोराब इन शइ जो गवाह आहे त 2-3 शयूं जेके आहिनि असां रेडियो तां सिखियूंसीं। प्रोनाउंसिएशन, तलफ़ुज़, ख़ुदि एतमादी। ऐं मां तव्हांखे इहो माना बहसियत सीनियर जे बि उस्ताद जे बि इहा नसीहत कंदुमि त मुताइलो ज़रूरु कयो, किताबनि खे पढ़ो, शेरो शाइरी पढ़ो, वॾा जेके असांजा ॾाढा अदीब आहिनि उन्हनि खे पढ़ो। ऐं जॾहिं कंहिं शख़्सियत सां तव्हां इंटरव्यू करणु वञो त पहिरियों त उन शख़्सियत जी स्टडी कयो, या त उन सां कुझु देरि वेही करे उहो बाक़ाइदे तव्हां हिकिड़ी तयारी वठो, पोइ तव्हांखे इनशाला का परेशानी न थींदी। इहा हिकिड़ो मां हिकिड़ी सलाह ॾिनी तव्हांखे, छो जो असां ई हिक ॿिए जी, तव्हां बि कंपेयर आहियो, मां बि कंपेयर आहियां, असुलु आहे ख़ुदि एतमादीअ जी, लफ़्ज़नि जी। ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो ऐं कामयाबु तव्हांखे कयो थिए। तव्हांखे मायूस न थियणो। मां तव्हांजा इंटरव्यू ॾिसंदो आहियां, तव्हांजे चैनल खे जेको लाइक कयो थो वञे ऐं खोड़ उन जा जेके आहिनि, तव्हां हिकिड़ो पंहिंजो हल्को पैदा करे छॾियो आहे। कोन थींदो आहे, हर शइ जेका बि आहे न महिनत घुरंदी आहे। तव्हांजो पर्स में थोरो ॾिसी वठां त केतिरो तव्हां वटि हिन वक़्तु जी अमाउंट केतिरो पियो आहे, त सुभाणे मूंखे बि शौक़ु थिए त मां बि हिकिड़ो चैनल खोलियां जे अगरि एतिरी अर्निंग थिए थी त। अर्निंग माशाल्लाह आहे माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां त चवां थो, ॾिसो न, हाणे तव्हां असांजे घर वेठे सिंधी छोकिरियुनि जे लाइ हिकिड़ो ॼणो इहो बि पैगाम ॾिनो, इहो बि हौसलो वधायो त भई अगरि असां पंहिंजा चैनल खोले त असां घर वेठे बग़ैर कंहिं ॿाहिरि निकिरण जे, भली तव्हां परदेदार आहियो या तव्हां भली पोइ मास्क हणो, नक़ाब पायो, तव्हां पंहिंजो पैगाम, पंहिंजो टैलेंट ॿाहिरि कढंदो त घर वेठे तव्हां ॿियनि खे बि मालूमात ॾींदो ऐं तव्हां पंहिंजे घर जे गुज़र सफ़र लाइ बि जेको आहे सो अर्निंग ऐं पंहिंजे मिट माइट अज़ीज़ अकारब जा जेके आहिनि ॿाह ॿेली बि थींदो ऐं घर जो हिकिड़ो चरखो बि सुठे नमूने हली पवंदो। ऑफर थिए अगरि सिंधी चैनलनि जी ड्रामनि जे हवाले सां ख़ासि तौर त छा को किरदारु करणु पसंदि कंदो? सच चवणो आहे न, दुनिया ॿुधे थी। सबबु काफ़ी आहिनि, खोड़ सारा। को हिकिड़ो ॿुधायो। बहरहाल शौक़ु कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। शौक़ु कोन्हे, वरी थोरो ॾिसो न, हिकु त पाण उहा ई फिरी गिरी ॻाल्हि, वरी सिंधियाणीअ जी बि कुझु परमिशन, घर जा हालात बि, छो जो ड्रामो ज़ाहिर आहे हिते पहुची वई आहे त ड्रामे में बची सघां। न, ड्रामो हिकिड़ो ॾुखियो इन हवाले सां आहे कलसूं, त असांखे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿ टे ॾींहं वञिणो रहणो थो पए, ॾींहं राति कमु करिणो थो पए ऐं
उन लाइ थोरो ॾुखियो आहे घर खां ॿाहिरि निकिरणु जेको आहे। सो कराची शहर में ई रही करे असांजा माशाअल्लाह सभु तक़रीबन सिंधी चैनल्स बि हिते आहिनि। पाकिस्तान टेलीविज़न हेॾो सारो हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे तव्हां जहिड़नि जे लाइ, असां जहिड़नि जे लाइ। त उते तक़ोदो कयो, कोशिशि कयो, अगरि उते तव्हां को हफ़्तेवार एज़ ए होस्ट को प्रोग्राम वठो त वधीक बहितर न आहे। कोशिशि कंदासीं, कोशिशि कयो। असां उन में तव्हां सां सहकारी हूंदासीं, जिते जिते असांजी बि ज़रूरत पवंदी त तव्हां सां गॾु हूंदासीं। ॿाहिरि जॾहिं वञूं था, जीअं बेसिकली तव्हां ॿुधायो त मां भिट शाह जी आहियां, तव्हां हाणे ताज़ो सांगड़ बि पंहिंजो लाल शाहबाज़ कलंदर सेवन शरीफ़ विया हो, उतां बि कुझु फ़नकारनि जा इंटरव्यू वग़ैरह तव्हां करे आया हो। पाण अकेला निकिरी था वञो या गॾु को हूंदो आहे तव्हां सां, को कैमरामैन, को घर जो भाती? मतिलबु के जो कोन कंदी आहियां त केरु मूंसां गॾु हले या मां तव्हां मूंसां हलो महिनत। ऐं हाणे अॼु मां तव्हां ॾे आई आहियां त पहिरीं त मूंखे थियो तव्हां हेॾा जोर कॾहिं आई कोन आहियां, पर हाणे निकिरण सां थी थो वञे न, लाज़मी कोन्हे त केॾा वियो कोन्हे त विञाइजी कोन वेंदो। सभु माण्हू ईअं कोन आहिनि, अलाह करे असांजो मुआशिरो अञा 4 चङनि माण्हुनि जे करे हले थो पियो। एतमाद ऐं एतबार जॾहिं कंदासीं असां कंहिं शख़्सियत ते त हुनजी बेएतबारी जी ख़बर पोइ पवंदी। नियतुनि जा हाल रब वधीक बहितर ॼाणे थो ऐं तव्हां इहो ई हौसलो रखो। बल्कि मां अॼु हिन प्रोग्राम जे हिन इंटरव्यू जे तवसु सां तव्हांखे ख़ैरपुर अचण जी दावत बि ॾियां थो। ख़ैरपुर असांजो हिकिड़ो तमामु ज़रख़ेज़, जिते तव्हांखे पहाड़ बि मिलंदा, जिते तव्हांखे रेगिस्तान बि मिलंदो, जिते तव्हांखे खजिन जा बाग़ बि मिलंदा, त जिते तव्हांखे दरिया बि मिलंदा, जिते तव्हांखे बनारसी कपिड़े जा बाक़ाइदा हिकिड़ा कारखाना बि मिलंदा, ऐं तव्हांखे तारीख़ी माग जंहिंमें फैज़ महल आहे, कोडी जी जो क़िलो आहे, खोड़ सारियूं जेके आहिनि तव्हांखे उहे। तव्हां होॾे अचो कॾहिं ख़ैरपुर, तव्हां असांजा महिमान थियो, मां तव्हां सां गॾु हूंदुमि। इहे जेके मुख़्तलिफ़ माग आहिनि, शख़्सियतूं आहिनि, ख़ासि तौरु खजीअ ते जेको कमु काफ़ी चैनलनि कयो बि आहे, तव्हां बि उन ते कयो, माण्हुनि ताईं इहा ॼाण पहुचायो, त मां तव्हांखे इहा ऑफर ॾियां थो त तव्हां ख़ैरपुर अचो। मुंहिंजो घरु तव्हांजो पंहिंजो घरु आहे, उते रहंदो, मुंहिंजे बचड़नि सां हूंदो, इनशाअल्लाह मां तव्हां सां गॾु हूंदुमि। महिरबानी तव्हांजी, मिली तव्हां सां ॾाढी ख़ुशी थी। पहिरियों दफ़ो कंहिं मुंहिंजो इंटरव्यू वरितो आहे, न त हर दफ़े आऊं पई वठंदी आहियां। बहरहाल उमेदु आहे सभिनि खे इलाही पसंदि ईंदो। हेॾी वॾी शख़्सियत मुंहिंजे चैनल ते मुंहिंजो इंटरव्यू कयईं त वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। सो महिरबानी। इंशाअल्लाह वरी ज़िंदगी आहे त इहे सिलसिला जारी रहंदा। पोइ वरी मुंहिंजो हिकिड़ो इंटरव्यू कजो ज़रूरु, जॾहिं ख़ैरपुर तव्हां ईंदव, मां तव्हांजे लाइ हाज़िर आहियां। ऐं दोस्तनि खां मां सम्झां थो त हाणे मोकिलाइजे। जी, वॾी महिरबानी।